जजमेंटल माण्हुनि सां कीअं फेस कजे। असां जंहिं मुआशिरे में रहूं था पिया उन में घणे में घणो तादादु अहिड़नि माण्हुनि जो आहे। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त को हिकिड़ो माण्हू डिसअपॉइंटमेंट फैलाईंदो आहे ऐं वरी कॾहिं कॾहिं के नसुल ऐं क़ौमूं ई उन डिसअपॉइंटमेंट में फाथल हूंदियूं आहिनि ऐं पोइ उन्हनि जे लाइ उहा नई शइ आणणु ॾाढी तकलीफ़ हूंदी आहे ऐं मुसीबत वारी हूंदी आहे। अहिड़ा खोड़ माण्हू हूंदा जेके तव्हां असांजी ज़िंदगी में मिलंदा आहिनि पिया, उहे छा हूंदा आहिनि, जजमेंटल हूंदा आहिनि। तव्हां एसि ताईं जो तव्हांजे ॻाल्हाइण जे अंदाज़ खे परखींदा, तव्हांजे घुमण खे परखींदा, तव्हांजे मिज़ाज ऐं रवैयनि खे परखींदा। हूअं बि ज़िंदगीअ जो इहो ज़ाविया नज़र रहियो आहे त जॾहिं बि को अमल कयो वेंदो आहे त उन जी परख उन खां वधीक मज़बूत हूंदी आहे। जंहिं बि शइ जी या अमल जी परख उन जे मज़बूत हूंदी आहे ऐं हद खां घणी हूंदी आहे, उहो अमल आहिस्तगीअ सां सुठो थींदो वेंदो आहे ऐं बहितरु थींदो वेंदो आहे। ॾाढा बदकिस्मत हूंदा आहिनि उहे माण्हू जिन खे को बि रंडक ॾियण वारो न हूंदो आहे। छो जॾहिं रंडक ईंदी आहे त माण्हूअ खे सही सिमत मिलंदी आहे, सही रस्तो मिलंदो आहे, पर सुठे माण्हूअ खे जंहिंजा इरादा मज़बूत हूंदा आहिनि। पर कॾहिं कॾहिं रंडक त एॾो ख़राबु करे विझंदी आहे जो असां को बि शइ या को बि अमल न करे सघंदा आहियूं, मायूस थी वेंदा आहियूं। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त क्रिटिसिज़म जेका थींदी आहे, तनक़ीद थींदी आहे, असांजो लाइट वरी हाणे आई आहे त क्रिटिसिज़म जी पियो मां तव्हां सां ॻाल्हि कयां। त क्रिटिसिज़म जॾहिं थींदी आहे त उन खे माण्हू पर्सनल वठंदा आहिनि। उन जा बि क़िस्म हूंदा आहिनि। जेकॾहिं को कंहिंखे पर्सनल ॻाल्हाए थो पियो, पर्सनल तनक़ीद करे थो पियो, त उहा शइ पर्सनल हूंदी आहे। पर प्रोफेशन जे हवाले सां जेकॾहिं तव्हां ते का तनक़ीद थिए थी पई तव्हांजे जॉब जे सिलसिले में, त उहा पर्सनल नथी थी सघे, उहा जॉब वारी हूंदी आहे ऐं उनखे जॉब ताईं रखिजे त बहितरु थींदो आहे। जॉब ताईं मतिलबु जेकॾहिं टीचर आहियो त 8 खां वठी 2 बजे ताईं उहा स्कूल में उहा शइ पई हुजे, उते पैक लॻी पई हुजे, महफ़ूज़ हुजे, त उहा बहितरु हूंदी आहे। पर तव्हां जेकॾहिं उन खे ॿी जॻह ते खणी ईंदव त पोइ उहा शइ तव्हां लाइ बाहिस मुसीबत थी पवंदी। जेके जजमेंटल माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे हिकु नंढड़े ॿार वांगुरु डील कयो। जीअं नंढड़े ॿार ॻाल्हाए वेंदो आहे, उनजे ॾाढो पर्सनल थियण जी का बि ज़रूरत कान्हे का। उन्हनि जा मिज़ाज अहिड़ा ठही वेंदा आहिनि नंढे हूंदे खां वठी, जॾहिं इवन वॾी उमिरि ते पहुचंदा आहिनि त बि उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली न ईंदी आहे। त उन्हनि सां जेको डील करण जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त उन्हनि जजमेंटल माण्हुनि सां या त घटि मिलिजे या साइड करे ऐं उतां गुज़रियो हलियो वञिजे। ॿी जेका बहितरीनु शइ उहा हूंदी आहे त उन्हनि में असांखे पॉज़िटिव शयूं ॾिसणियूं पवंदियूं। जजमेंटल माण्हूअ में हलो असांजो को एप ॿुधाइनि था पिया त उहो तरीक़ो खणी ॿियो हुजे, हुननि जो लहजो मट हुजे, हुननि जो लहजो सख़्तु हुजे, पर जेकॾहिं एप ॿुधाइनि था पिया त उन्हनि जो अहसान मञणु घुरिजे त उन्हनि असांखे पंहिंजो एप ॿुधायो आहे ऐं उनखे असां ठीकु कयूं ऐं बहितरु कयूं त उन्हनि जो माण्हू सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारे सघे थो पियो। अहिड़े क़िस्म जा माण्हू तव्हां असांखे हर पल में हर लम्हे में मिलंदा रहंदा आहिनि। तंहिंजे करे मायूस थियण जी का ॻाल्हि आहे ई कान। नई वरी डिसअपॉइंटमेंट सां शयूं तय कोन थींदियूं आहिनि, पर पोइ बि माण्हू उन्हनि सां गॾु हलणो पवंदो आहे, असांखे उन्हनि सां गॾु रहणो पवंदो आहे ऐं उन्हनि सां ई असांखे डील करिणो पवंदो आहे। जजमेंटल माण्हू खे जेको बहितरीनु तरीक़ो मां त सम्झां थो सब्रु आहे, उन्हनि खे ॿुधो अणॿुधो करे छॾिजे ऐं उन्हनि सां ई ज़िंदगी गुज़ारणी आहे ऐं कॾहिं बि उन्हनि सां पर्सनल न थियणु घुरिजे। उन्हनि जी पॉज़िटिव शयुनि खे गौर सां ॿुधणु घुरिजे त बहितरु थींदो।